दिल जा दिल बर दिल रुबा, दिल जा दिल बर दिल रुबा, दिल याद थी तोखे करे, दिल याद थी तोखे करे, तू आही मुझो तू सदा। ओ दिल रुबा, दिल रुबा, दिल रुबा। अस्सलाम वालेकुम, कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? चाक चङा भला? आई होप त तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदा, पंहिंजनि सॼणनि सां, पंहिंजे प्यारनि सां, पंहिंजे ओड़े पाड़े वारनि सां, स्पेशली पंहिंजे घर वारनि सां। जिथे हुजो, ख़ुशि हुजो, आबाद हुजो। मुंहिंजो दुआऊं, मुंहिंजो प्यारु, मुंहिंजी मुहबत हमेशह अव्हां सां गॾु गॾु हूंदी आहे। राति जा ही 2 कलाक ऐं कोशिशि हूंदी आहे त हिननि 2 कलाकनि में अव्हां सां मुहबत भरी कचहरी कजे, प्यार भरी कचहरी कजे, ख़ुशियुनि भरी कचहरी कजे। छा कजे, छा कजे, छा कजे? कुझु कोन कंदासीं, मुहबतूं विराईंदासीं, प्यार विराईंदासीं, रात जे पहर खे वधीक इंजॉय कंदासीं। छो त प्रोग्राम लाइव आहे ऐं लाइव में लाइव कॉल्स हूंदियूं आहिनि, लाइव माण्हुनि सां कचहरियूं हूंदियूं आहिनि, लाइव ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि, लाइव शाइरी हूंदी आहे, लाइव गीत गज़ल गाना हूंदा आहिनि। सो खोड़ सारो कमाल हूंदो आहे भई इन शो में, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु तव्हांजी वजह सां। पर हमेशह वांगुरु प्रोग्राम जो जेको आगाज़ थींदो आहे, कंहिं न कंहिं सुठे सुठे सूफ़ी कलाम सां थींदो आहे। त अॼु बि ख़ूबसूरत कलाम असां सभिनी नज़र था कयूं, इंजॉय कंदा।
वेलकम जी अगेन, खुश आमदीद, भली कार भली कार भली कार। अवां सभिनी सॼणनि खे दिलि जी गहराइयुनि सां प्रोग्राम लाइव विथ राजा में भली कार। अवां जूं मोहबतूं, अवां जो प्यार, अवां जूं ख़ुशियूं ऐं अवां जी ख़ुशियुनि जो इज़हार ऐं ख़ुशियुनि जो अहसासु हिन महफ़िल में हूंदो आहे शामिल। छो त राति थिए थी, सूर जाॻनि था, पोइ किथे कहिड़ा सूर आहिनि, किथे कहिड़ा सूर आहिनि ऐं किथे कहिड़ा सूर आहिनि। मतिलबु किथे त लाइट जो बिल तमामु घणो अची वेंदो आहे त उते उहे सूर हूंदा आहिनि, किथे त वरी चवंदा आहिनि त मोहबत इश्क प्यार जेके इहे जेके दर्द तकलीफ़ूं माण्हुनि खे ईंदियूं आहिनि, कुझु अहिड़ा सूर हूंदा आहिनि। कुझु माण्हुनि जे ॻोठ में मच्छर घणा हूंदा आहिनि त वरी उन्हनि जा सूर हूंदा आहिनि, लाइट न हूंदी आहे त उनजो सूर हूंदो आहे। त इहे सूर जेके आहिनि न, इन जी डेफिनेशन कुझु अलॻि अलॻि आहे। त हर सूर जी जेका चवंदासीं त इलाजु इहो आहे त तव्हां कॉल कयो ऐं पंहिंजा सूर ॿुधायो असांखे, असां तव्हांजा सूर ॿुधण लाइ तयारु आहियूं। सो टेलीफोन नंबर स्क्रीन ते मौजूदु आहे, इन नंबर खे तव्हां डायल कंदो प्रोग्राम में लाइव शामिलु थींदो। मैसेज अव्हां करे सघो था, राजा मेमन जो पेज आहे फेसबुक ते, तव्हां हुनखे जॉइन करे हुन ते मैसेज करे सघो था। का न का सुठी सुहिणी नज़म, का न का सुठी सुहिणी शाइरी, का न का सुठी सुहिणी ॻाल्हि तव्हां हिन में लिखी मोकिले सघो था। सो हमेशह मां इहो ई चवंदो आहियां त छा कजे छा कजे। हींअर मुंहिंजा टीम मेंबर्स चवनि पिया त ॾींहों ॾींहुं भला राजा भाई उमिरि घटिजंदी थी वञे, त मूंखे ख़बर आहे त हिननि जो को कमु पियो हूंदो मुंहुं में, अहिड़ी का ॻाल्हि कान्हे का, हिननि जो को न को कमु पियो हूंदो नईम जो मुंहुं में, जो नईम ईअं पियो चए। पर आउं हमेशह इहो चवंदो आहियां तव्हांजी जेका नियत साफ़ु आहे, तव्हांजो जॾहिं दिलि साफ़ु आहे ऐं तव्हां राति जो जॾहिं सुम्हंदा आहियो त सभिनी सॼी दुनिया वारनि खे जेके बि तव्हां सां ग़लति कयो उन्हनि सभिनी खे माफ़ु करे सुम्हंदा आहियो, त तव्हां सम्झो त तव्हां हमेशह ईअं ई रहंदो। सो ईअं ई जेकॾहिं रहिणो आहे त सुठी ॻाल्हि आहे। वधीक इमरान जो कमाल आहे, इमरान असांजो मेकअप आर्टिस्ट आहे, भई हुनजो बि कमाल आहे, उहो बि असांखे थोरो सेट कंदो आहे, सिंगारींदो आहे ऐं मेकअप शेकअप कंदो आहे, त मिड़ई थोरा ॾिसण जहिड़ा थी वेंदा आहियूं। सो ऐं ॿियो तव्हांजी नज़रुनि जो कमाल आहे, एतिरियूं तव्हांजूं ज़बरदस्त नज़रूं हूंदियूं आहिनि जिन नज़रुनि जे करे तव्हां असांखे ॾिसंदा बि आहियो ऐं सुठियुनि नज़रुनि सां असांखे लाइक बि कंदा आहियो। सो थैंक यू। वठूं था हिकिड़ी कॉल। अस्सलाम वालेकुम। सभु ख़ैरु अदा, केरु पियो ॻाल्हाए? फौजी अब्दुल्ला पियो ॻाल्हाए खिपरो खां। फौजी अब्दुल्ला, कहिड़ा हाल आहिनि फौजी? ख़ुशि आहियो? चाक चङा भला? लॻी पई आहे, तव्हां ॿुधायो ॿियो ख़ैरु आहे? एवन 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 एवन, कीअं पई ज़िंदगी गुज़रे भला? शुक्र अल्हम्दुलिल्लाह, बसि सुकून जी ज़िंदगी बि गुज़रे। तव्हांजो प्रोग्राम छुटी ते आया आहियूं त ॾिसंदा रहंदा आहियूं। हा, छा सुठो लॻंदो आहे तव्हांखे असांजे प्रोग्राम में भला? जॾहिं बि टाइम थींदो आहे त मां ॾिसंदो रहंदो आहियां। आवाज़ वठाए सुठी। पोइ वरी फरमाइश जो प्रोग्राम हो, अॻे चकर बि कई कोन। फरमाइश पाण अदा घर वारी जी बि पूरी कोन कंदा आहियूं, पाण घर वारनि जी बि कोन कंदा आहियूं। ॻाल्हि आहे सिधी, पाण कंदा आहियूं हिते कचहरी। इहो उहो चवंदा आहिनि न त असांजे शो जो जेको डायरेक्टर हूंदो आहे उनजे हथ में हाणे छा थो हलाए, कहिड़ो गानो थो हलाए, पर उनखे ख़बर आहे त तव्हांखे छा पसंदि आहे, इन जे करे हू सुठा गाना हलाईंदो आहे। अच्छा। हा, कारा नीरा पीला सावा ॻाढ़ा फिका, इहे बि रंग अथव ज़िंदगी जा, रुॻो अच्छा न अथव। चलो महिरबानी दोस्त, महिरबानी 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 महिरबानी। फौजी असां सां गॾु गॾो भई खिपरो खां, थैंक यू वेरी मच फौजी साहब। पाण फरमाइश वारो प्रोग्राम कोन कयूं, फरमाइशी प्रोग्राम जॾहिं कंदा हुआसीं तॾहिं कंदा हुआसीं, पर हाणे कचहरी थींदी आहे, गपशप थींदी आहे, ख़बर आहे गाना तव्हांखे कहिड़ा पसंदि आहिनि, त पोइ सुठी सिलेक्शन करे मुंहिंजे शो में साईं ख़ालिद शाह साहिबु चवंदो आहे त यार सुठी ॻाल्हि हलायूं, या नईम हूंदो आहे जॾहिं त ॾाढो सुठा गाना हलाईंदा आहिनि। अस्सलाम वालेकुम। थोरो आवाज़ु वधायो, आवाज़ु सफ़ा कोन पियो अचे मुंहिंजे। जी अदा केरु? मेहराब साईं, ख़ुशि आहियो? चाक चङा भला? नहीं मैं आवाज़ 4 बजे? हाँ। 4 बजे कहिड़े प्रोग्राम में? इहो साॻो ई जेको हींअर मूं वटि वेठो आहे? शाम वारो नथो खणे न? बसि मेहराब साईं, छा अदा पारत अथई, ख़ालिद शाह खे चई छॾी साईं, मेहराब साईं पारत अथई, चई छॾियोसीं। महिरबानी 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 महिरबानी। हलो भई, अॼु पारत जे लाइ कॉल कई मेहराब, शुक्र आहे न को पेट्रोल जी क़ीमत वधायईं न को घटायईं। सो इहो जॾहिं बि ईंदो आहे त असांखे का न का ॾुख जी ख़बर ॿुधाए वेंदो आहे त अॼु पेट्रोल वधेव थो, सुभाणे पेट्रोल वधेव थो, परीहं वधेव थो। जॾहिं घटिजंदो आहे त ॿुधाईंदो ई न आहे। पेट्रोल पंप वारा बि वॾा उस्ताद आहिनि न, जॾहिं वधंदो आहे त वरी कमाईंदा आहिनि, घटिजंदो आहे त चवंदा आहिनि असां वटि तेल ई कोन्हे को, न वधंदो आहे त चवंदा आहिनि तेल ई कोन्हे को, घटिजंदो आहे त जल्दी जल्दी तेल कढंदा आहिनि जेको तेल पंप ते हूंदो आहे। सो भई वाह वाह, हर माण्हू जो पंहिंजो पंहिंजो फ़न आहे, इहा सुठी ॻाल्हि आहे, धंधो आहे, बिज़नेस आहे, त बिज़नेस में माण्हू खे हमेशह फ़ाइदो ई नज़र अचणु खपे। अस्सलाम वालेकुम।
हेलो अस्सलाम वालेकुम राजा भा। वालेकुम अस्सलाम मुंहिंजा राणा राणा किथे आहीं? काॾे काॾे तूं गायब हल थी वियो आला तूं सफ़ा सची थो ॿुधाए तूं सफ़ा इहे विसारे छॾियो यार आहे ईअं न कंदो करे यार, तोसां ई गॾु आहियूं, ॿियो किथे वेंदा आहियूं तोखां सवाइ। किथे आहे गॾु तूं असां सां गॾु नज़र नथो अचे अलाह कुझु रखे राजा भा, तव्हां ॿियो ख़ैर ख़ैरियत सभु सां? ख़ैर ठीकु सभु ठाक? ख़ैर सभु ख़ैर हाणे त सफ़ा ओके थो लॻी अॻ में त डॉक्टरनि दवा बवा ॾिनी त सही थी वई हा हा बिल्कुलु बिल्कुलु, हाणे ॿियो सही आहियूं, ओके आहियूं, ओके ओके ओके। ओके आहे चलो गुड आहे ज़बरदस्त किथे आहे हैदराबाद जी हवाउनि में आहे माना हैदराबाद, हा हैदराबाद बिल्कुलु। वाह 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 पोइ हले हले गाॾी थी हले वञे, हले हले हले। हा हले 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 मिली पन यार तूं सां अचानक मौत ईंदो आहे। वाह मिली पन यार तूं मूंसां अचानक मौत ईंदो आहे। हयातीअ ते नाहे बावर विछोड़ो थी त वेंदो आहे। हा हा मिली पन यार तूं मूंसां अचानक मौत ईंदो आहे। वाह वाह हले 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 ज़माने खे भला छाहे, ज़मानो ई त ज़ालिम आहे। ज़माने खे भला छाहे, ज़मानो ई त ज़ालिम आहे। हा हक़ीक़त हाल मुंहिंजे जी मिठा तोखे त मालूम आहे। हक़ीक़त हाल मुंहिंजे जी मिठा तोखे त मालूम आहे। दुश्मन दोस्त मां पैदा हा अक्सर यार थींदो आहे। वाह वाह से वाह से वाह महिरबानी 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 बस दुआनि में यादि रखंदो कर ठीकु आहे जानू थैंक यू हाय 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 साईं ॾाढो असांजो पुराणो कॉलर आहे इहो साईं ऐं ॾाढो मशहूरु थियो इहो पंहिंजे वक़्त में बि सो ॾाढा ज़बरदस्त गीत जीअं ज़ाहिद भाई ॿुधाईंदो आहे त ईअं ई वरी एवर ग्रीन गीत ॿुधाईंदो आहे सो अॼु मां बि हिकिड़ो गानो तव्हांखे ॿुधायां थो कहिड़ो ॿुधायां तव्हांखे हा जे रोज़ रुसंदे जे रोज़ रुसंदे त मेहणा मिलंदा है मेहणा मिलंदा ओड़े पाड़े वारा माण्हू तोता मूता खिलंदा जे रोज़ रुसंदे जे रोज़ रुसंदे हाय छा कजे छा कजे छा कजे कॉल वठिजे अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम राजा भाई अस्सलाम वालेकुम खैरियत ठीक ठाक हो बिल्कुलु मैं ठीकु ठाक हूँ केरु पियो ॻाल्हाए जी मां ज़ुएब ॻाल्हायां थो लेडी जिला सिबी खां ज़ुएब फ्राम सिबी कहिड़ा हाल आहिनि ज़ुएब शुक्र आहे दुआ आहे तव्हां ॿुधायो ठीकु ठाक हो तबियत एवन 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 छा कंदा आहियो ज़ुएब जी मुंहिंजो पीसीओ आहे पीसीओ अञा ताईं पीसीओ हलनि पिया जी जी हा यार पीसीओ जो बि हिकिड़ो दौर हुयो हा जी हा बिल्कुलु पीसीओ जो लाइनूं लॻंदियूं हुयूं जी जी हा वाह 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 ॿियो छा हाल आहे सभु ख़ैरु लॻो पिया शुक्र आहे दुआ आहे शो ॾिसंदा आहियो तव्हां असांजो शो ॾिसंदा आहियो रेगुलर जी जी हा राजा भाई शो ॾिसंदा तव्हांजो ज़बरदस्त आहे शो असांखे वणंदो आहे छा वणंदो आहे हिन में हिन में असांखे तव्हांजो शो गाना वणंदा आहिनि बाक़ाइदा तव्हां जेका चवंदा हो बाक़ाइदा इहो ई ॿुधंदा आहियूं गाना तव्हां गाना हलाए छॾियूं अॼु बसि असां न ॻाल्हायूं न जी जी हा गानो ई असां तव्हांखे ॿुधाए सघंदा आहियूं गानो असांखे पंहिंजो ख़्यालु रखिजो तव्हांखे गानो को न को तूं ॿुधाए भला पंहिंजी आवाज़ में को गानो जी हा मां ॿुधायां थो हाँ तव्हांखे बुधाए बुधाए जी हाँ अपनी गाड़ी रियो निकालूं साथ में आजा तुझको पुकारूं मछली पल्ला खिलाऊं तुझे सिंध दरा के किनारे वाह वाह सिंध में रहने वाले सिंधी मेहमान नवाजे हैं प्यारे जी जी हाँ यही गाना हाज़िर साईं हाज़िर हाज़िर महिरबानी 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 वाह साईं वाह साईं वाह हम सिंध में रहने वाले सिंधी मेहमान नवाज़े सारे छा कजे छा कजे हमेशह असांजी जेका हीअ धरती आहे अल्हम्दुलिल्लाह माशाअल्लाह चवंदासीं त सिंध धरती मतिलबु अलाए केतिरा हीरोज़ ठाहिया ऐं सिंध धरती अलाए केतिरनि माण्हुनि खे माना सजाए छॾियो त जीअं हीउ गानो आयो हम सिंध में रहने वाले हिन में सिंध जो नालो हो ऐं सिंध में रहने वाले सिंधी मेहमान नवाज़े सारे त इन गाने खां पोइ मुमताज़ मौलाई जेको सिंगर आहे इन गीत जो उनजो मतिलबु दुनिया लेवल ते इंटरनेशनल लेवल ते माना उनखे माण्हुनि सुञातो
सो ईअं काफ़ी जीअं सिंध जीए, सिंध वारा जीअं, सिंधी टोपी अजरक वारा जीअं अहमद मुग़ल ऐं उन सां गॾु गॾु खोड़ सारा शाइर, खोड़ सारा फ़नकार सिंध जे नाले सां माशाल्लाह जुड़ियल आहिनि। सो छा कजे जीअं असांजी मोहतरमा आबदा परवीन आहे, हाय हाय, वाह वाह। कॉल वठूं त हिकिड़ी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी अरीबा। जी आऊं आहियां। ख़ुशि आहीं? अरीबा बि ॻाल्हायां। आऊं आहियां त पोइ आऊं बि आहियां, आऊं बि वेठो आहियां। तव्हां ख़ुशि आहियो? आऊं ख़ुशि आहियां, तव्हां ख़ुशि आहियो? जी आऊं ख़ुशि आहियां। चलो बसि पोइ ख़ुशि हुजो। हा मौसम सुठो आहे थटे जो, अॼु त मौसम कराची ॾाढो ज़बरदस्त हुयो। अॼु असां सुबुह मां अचनि था, एॾियूं हवाऊं पइलियूं, एॾियूं हवाऊं हुयूं, असांजे डिशे ई किरी वई हुई। पोइ असां वरी सही कईसीं। डिश ई किरी पई आहे। हवाऊं पइलियूं, यकियूं हवाऊं पए हलियूं। तूफ़ान आयो, तूफ़ान। हा न तूफ़ान कोन, पर हवा में इलाही हवा यको खुली पई हुई। चलो गुड ज़बरदस्त। चलो तव्हांखे भली कार छा थी ॿुधाई अरीबा अॼु? अॼु आउं तव्हांखे हिकिड़ी शाइरी थी ॿुधायां। ॿुधाए। शायद के वो अजनबी ना रहे, नजर आता है जो फासला वो कभी ना रहे, कुछ तो है ना इसमें अपनों सा, दिल इसके बना तो तभी ना रहे। आप हमें फोन करें या ना करें, लेकिन हम आपको एसएमएस करने के बगैर ना रहें। हाय हाय, छा कजे। ठीकु आहे, थैंक यू। तव्हां बि मूंखे हिकिड़ी शाइरी ॿुधायो। हा मां ॿुधायां शाइरी कहिड़ी ॿुधायां? शाइरी ॿुधायो या कोई गीत ॿुधायो। गीत थो तोखे ॿुधायां, ठीकु आहे। सिर लॻे सुहिणे सजण सां, सिर लॻे दिल जे दिल बर मन जे मन सां, सिर लॻे दिल जे दिल बर मन जे मन सां, सिर लॻे सुहिणे सजण सां, सिर लॻे। छा कजे। वाह वाह वाह, इलाही सुठो गानो तव्हां ॿुधायो। चलो थैंक यू अरीबा, टाटा बाय बाय। हलो जी, पाण हाणे गाने जी तरफ़ हलूं। ख़ूबसूरत कहिड़ो गानो आहे? अरबेशम, सुहिणा हलो भाई एंजॉय कयो अरबेशम जो गानो। करार भयो हुन ते इतबार रहियो, कहिड़ो ही घुमा
वेलकम जी, खुश आमदीद, भलीकार। असां सभिनी सॼणनि खे दिलि जी गहराइयुनि सां प्रोग्राम लाइव इतराजा में भलीकार। छा कजे, छा कजे, छा कजे, कुझु न कजे, माण्हू पंहिंजो पाण खे बिज़ी रखे। ऐं जॾहिं माण्हू पंहिंजो पाण खे बिज़ी रखंदो आहे त पोइ माण्हू ज़िंदगी में न बीमार घटि रहंदो आहे। त पंहिंजो पाण खे बिज़ी रखंदा कयो ऐं जेतिरो थी सघे बिज़ी रखंदा कयो। ऐं ज़िंदगी जे टेंशन्स, ज़िंदगीअ जे प्रॉब्लम्स, ज़िंदगी जे मसइलनि ऐं ज़िंदगी में नेगेटिव माण्हुनि, ज़िंदगी में खोड़ अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि जेके तव्हांखे सुठा न बि लॻंदा आहिनि, पर उन्हनि सां गॾु बि तव्हांखे कमु करिणो हूंदो आहे, तव्हांखे उन्हनि सां गॾु बि हलणो हूंदो आहे। कोशिशि करे इग्नोरेंस सिखो। इग्नोर करणु सिखंदो तव्हां ज़िंदगीअ में ॾाढो अॻियां वेंदो। सो मां अॻु में ॾाढो माना हू हूंदो हुउमि न, जज़्बाती हूंदो हुउमि, हर ॻाल्हि में बसि दिलि में रखे चवंदो हुउमि न इन सां पलान थींदो इन, पर हाणे आउं चवंदो आहियां यार माफ़ु कर, इग्नोर कर, ख़ैरु आहे, अॻिते हल। अस्सलाम वालेकुम। सलाम। केरु आहे साईं? राजा साईं मुख्तियार उस्मानी वाही पंदी खां। मुख्तियार ख़ुशि आहियां, चाक आहियां, चङो आहियां, भलो आहियां। अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह साईं जा एहसान आहिनि। तव्हांजो आवाज़ ॿुधी हां मूंखे बर्फ़ जा ॻंढा था खसिजी वञनि। छा थींदो आहे? तव्हांजो आवाज़ ॿुधी हां हुते बर्फ़ जा ॻंढा अची वेंदा आहिनि। अलाए मुंहिंजो चए थो हां वते तौरु थींदो आहे तव्हांजो आवाज़ु ॿुधी। न न, बर्फ़ जा ॻंढा ईंदा आहिनि। मतिलबु बर्फ़ बि त हीअं हाव खे माना क़ाबू कंदी आहे न वाह। त हिकिड़ो मिसाल हूंदो आहे न, बर्फ़ थधी आहे न। हा चलो, महिरबानी अदा, तव्हांजी इहा मोहबतूं, तव्हांजो इहो प्यारु आहे। इंशाअल्लाह असांजी मोहबत तव्हां सां दाइमो क़ाइमु रहंदी जेसीं ताईं हयाती आहे। महिरबानी महिरबानी, दुआउनि में यादि रखंदा कयो। ॿियो सभु ख़ैरु आहे, ख़ुशि वेठा आहियो, चाक चङा भला? सुबुह शाम तव्हांखे दुआउनि में यादि कंदा आहियूं। तव्हां ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह। काछे जा छा हाल आहिनि, वाही पांदी जा छा हाल आहिनि? सभु ख़ुशि आहिनि? वाही पांदी में कहिड़ियूं कहिड़ियूं ज़ातूं रहनि? वाही पांदी ज़बरदस्त आहे। वाही पांदी में रोस्तुमाणी आहिनि, लेघारी, गिरहमाणी, लाशारी, सुमरा, सैयद, दुरोही, तक़रीबन टोटल ज़ातियूं आहिनि। अच्छा, सैयद खे छॾे करे सभु रे वारियूं ज़ातूं न? हा, रे वारियूं। मेमण बि आहिनि, तव्हां बि आहियो साईं। असांजा माइट बि आहिनि हुते माना? हा, माइट आहिनि। तव्हांजे माइटनि सां रिश्तो आहे। मुंहिंजो जेको सालो आहे हुनजी घरवारी बि मेमण आहे। माशाअल्लाह माशाअल्लाह, चलो सुठी ॻाल्हि आहे, सुठी ॻाल्हि आहे। चलो रोस्तुमाणी साहिबु, तव्हां ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सदा सलामत। कुझु ॿुधायो पंहिंजे आवाज़ अंदाज़ में, छा था ॿुधायो? उस्ताद बुखारी जो शेर आहे, तव्हांजे नज़र कयूं था, तवजो तलब आहे। हा ॿुधायो ॿुधायो। नई मरिंद ईदूं ढोए ईंदो आहे। हा। ईदूं ढोए ईंदो आहे, मातम ॾेई वेंदो आहे। हा। ॾाए हथ सां ॾेई दिलि, ॾाए हथ सां ॾेई दिलि, साॼे साण खसींदो आहे। वाह। जानी मां थी कानी पियो आहे, जानी मां थी कानी पियो आहे, थड़की छो थो ईअं थींदो आहे। वाह। कात अॾी ॾे केरु वञे, कात अॾी ॾे केरु वञे, मींहं नज़ारो ईंदो आहे। वाह। वास बुखारी वायनि जो वाटनि ते विरछींदो आहे। हा। महिरबानी महिरबानी साईं, महिरबानी 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 सरदार, महिरबानी, थैंक यू। मुख्तियार उस्तमानी फ्राम वाही पांदी भाई, ॾाढो सुठो सुहिणो कादर। अंसार अली खोसो आहे, छा हाल अंसार? ख़ुशि आहीं? अस्सलाम वालेकुम। या महिरबानी वालेकुम। अख्तर हुसैन बिरोई साहब असां सां गॾु आहे, पर अख्तर साहब तव्हांजो मैसेज खुले कोन थो, अलाए छो। सलाम अदा साईं, डिश ज़्यादा, अलाए छा अहिड़ो कुझु लिखियो आहे। पर वफ़ा मीर ख़ान लिखियो आहे त हर मुलाकात में लगते हैं वो बेगाने से, फ़ायदा क्या है भला ऐसों के याराने से। कुछ जो समझा तू मुझे सब ने ही आशिक समझा, बात ये खूब निकाली मेरे अफसाने से, ज़िंदगी अपनी नज़र आने लगी सर्फ शराब, कभी गुज़रे जो दिलज़ार के वीराने से। महिरबानी वफ़ा, इहा कल्ह मूंखे मोकिली त हुई तो, पर हाणे ॿियो मोकिली आहे। ओके। मारूफ़ अली साहब असां सां गॾु आहे जी, वालेकुम अस्सलाम मारूफ़। ऐं आमिर अली साहब आहे, थैंक यू सर, तव्हांखे बि भली कार था चऊं। ऐं इन्हनि सभिनी प्यारनि खे भली कार, ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सदा सलामत हुजो। असांजी दुआऊं, असांजो प्यारु तव्हां सां गॾु, ॿियो कंहिंसां गॾु। सो महिरबानी दोस्तनि जी, जेके राति जे पहर में मैसेज मोकिलींदा आहिनि, नज़म मोकिलींदा आहिनि, शाइरी मोकिलींदा आहिनि, सुठो लॻंदो आहे। अयूब महमूद साहब आहे, मसूद चन्ना साहब आहे, थैंक यू सर, अव्हांखे बि भली कार था चऊं। सो ज़िंदगी ॾाढी ॾुखी आहे प्यारा, ऐं ज़िंदगीअ जे करे तव्हांखे ख़ूबसूरत करिणो आहे त इहो तव्हांजे हथ में आहे। ॾुखियो करण बि तव्हांजे हथ में आहे, सुठो करण बि तव्हांजे हथ में आहे। सो उन तरीक़े सां लाइफ में ख़ुशियूं आणियो, जेके ख़ुशियूं तव्हां सम्झी सघो था त तव्हांखे घणो जीआरे सघंदियूं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। केरु आहे साईं? मोहम्मद उस्मान चन्ना, प्रीतमाबाद खां। चन्ना साहब, छा हाल आहे?
हाल भलो हाल आहे जी महिरबानी तव्हांजा त छा हाल आहिनि A1 फर्स्ट क्लास तव्हांजे साम्हूं वेठा आहियूं। हा साईं बिल्कुलु तव्हांजो प्रोग्राम ॾिसूं पिया। महिरबानी, ॾिसंदा रहो। ॿियो कुझु? राजा साहिब हा राजा साहिब हिकिड़ी ॻाल्हि करणी हुई तव्हां सां। चओ। हा मोबाइल दौर खां अॻु में अगरि ॿ दोस्त पाण में कावड़बा हुआ हा त उन्हनि में चांस हूंदा त वरी परचा थी वञे। अॼुकल्ह असां दोस्तनि खे ॾिसूं था एॾा गहरा दोस्त हुया पाण में जेके उहे टिक टाक जॾहिं मोबाइल ऐं टिक टाक वग़ैरह थियो त उन ते हिक ॿिए खे ताना मेहणा ऐं हिक ॿिए जे ख़िलाफ़ मतिलबु ॻाल्हाइण खां पोइ एतिरो हिक ॿिए खां परे थी विया आहिनि जो आउं सम्झां थो त इहो ॾाढो मोबाइल कमु ख़राबु कयो आहे। मोबाइल अची वियो आहे त हाणे छा कयूं, इहो कम जो बि त आहे न। हा कम जो आहे पर मक़सदु हिकिड़ो ॿिनि दोस्तनि में जेको आहे न ॾाढियूं पोइ दूरियूं थी वञनि पोइ हिक ॿिए खे ताना तुरता त न ॾियनि घटि में घटि। बसि इहो दोस्तनि जी मर्ज़ी आहे। तुंहिंजा दोस्त ॾियनि था ताना त उन्हनि खे सम्झाए विहारे करे। हा बिल्कुलु चलो महिरबानी उस्मान भाई, ॿियो सभु ख़ैरु आहे न? हा ॿियो सभु ख़ैरु आहे। बसि दुआनि में यादि रखिजो, दुआनि में यादि रखिजो उस्मान। महिरबानी महिरबानी। मोहम्मद उस्मान चना फ्राम प्रीतम आबाद। साईं प्रीतम आबाद बि प्यारो ॻोठु आहे साईं जो, ऐं साईं हमेशह रेगुलर कॉल कंदो आहे, तमामु सुठी का सुहिणी ॻाल्हि करे वेंदो आहे। छो त ॻाल्हि इहा आहे त वक़्त सां गॾु ज़िंदगी चेंज थींदी आहे, वक़्त सां गॾु माण्हूअ में चेंजिंग ईंदी आहे, वक़्त सां गॾु शयूं चेंज थींदियूं आहिनि। ऐं जॾहिं असां माना वक़्त सां गॾु शयुनि जी अहमियत बि ख़तमु थींदी वेंदी आहे त माण्हू त पंहिंजी जाइ ते आहे। जेके शयूं तव्हां जेके चओ पिया न त जीअं कैसेट हलंदी हुई अॻ में, टेप जी कैसेट हूंदी, उनजी वैल्यू हूंदी, उनजो हिकिड़ो माना हिकिड़ो चवंदा यार वाह कैसेट वठी आहे, मिलंदियूं न हुयूं कैसेटूं। उनखां पोइ वरी CD अची वई, USB अची वई, कार्ड अची विया मेमोरी। हाणे त माना ईअं ई माना ख़बर ई नथी पए अलाए मोबाइल अची वियो, इन मां ब्लूटूथ थ्रू गाना पिया था हलनि यूट्यूब तां। त चवण जो मक़सदु इहो आहे त शयूं वक़्त सां गॾु गॾु नयूं ईंदियूं वेंदियूं आहिनि, पर मोहबत जेका आहे, प्यारु जेको आहे, ख़ुलूस जेको आहे, उहो असांजे अंदर में हूंदो आहे। उहो असांखे कॾहिं बि चेंज न करणु खपे। ऐं उन जे ज़रिए भले ख़त लिखी माण्हू परचाए, मैसेज करे परचाए, फ़ोन करे परचाए, या भाकुर विझी वञी परचाए त उहो वधीक बहितर आहे। पर मां हमेशह इहो चवंदो आहियां त पंहिंजो गुस्सो, पंहिंजे दोस्तनि जी जंग, पंहिंजे जेके वेड़ हूंदी आहे, माण्हुनि खे न ॾेखारियो, दुनिया खे न ॾेखारियो, छो त माण्हू खिलंदा आहिनि इन ॻाल्हि ते। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम राजा साईं, छा हाल आहे? ख़ुशि आहियो? चङा भला आहियो? महिरबानी मोहम्मद अनवर बलोच साहब, तव्हां ॿुधायो छा हाल आहे तव्हांजो? ख़ुशि वेठा आहियो? चाक चङा भला? अल्हम्दुलिल्लाह माशाअल्लाह। अवांजी कचारियूं ॿुधूं था, अवांजी जेके नसियत भरियूं ॻाल्हियूं ॿुधूं था, ऐं माशाअल्लाह उन्हनि खे असीं तमामु घणो यादि कंदा आहियूं। हाय छा कजे छा कजे छा कजे। महिरबानी अनवर साईं। ॿियो छा हाल आहे झांगारा जो? झांगारा असांजा माशाअल्लाह पंहिंजे जॻह ते ज़ोर लॻा पिया आहिनि। झांगारा जा जबल ख़ुशि आहिनि? झांगारनि जा जबल ख़ुशि आहिनि। दुआ कयो का बरसाति पवे। हाय हाय असांजो पुछंदा आहिनि या न पुछंदा आहिनि? बिल्कुलु तव्हांजो पुछंदा आहिनि। हा छा पुछंदा आहिनि जबल? बसि इहो ई पुछंदा आहिनि त राजा भाई कॾहिं थो अचे असां वटि। हाय हाय छा कजे छा कजे। वाह से वाह, ज़रूरु ईंदासीं साईं, ज़रूरु। सेवण जॾहिं बि ईंदासीं त हाणे हिन दफ़े मोहम्मद अनवर ॾे ज़रूरु चकर हणिबो। इंशाअल्लाह इंशाअल्लाह इंशाअल्लाह। महिरबानी। ॿुधायो कुझु पंहिंजे आवाज़ अंदाज़ में। हा जी जी बिल्कुलु। दिल की किताब में गुलाब उनका था, दिल के किताब में गुलाब उनका था, रात के नींद में ख्वाब उनका था। वाह। कितना प्यार करते हो जब हमने उनसे पूछा, भर जाएंगे हम तुम्हारे बिना, जवाब उनका था। वाह वाह साईं वाह, वाह साईं वाह, वाह। महिरबानी लख एहसान अवांजा कुर्ब साईं। लख थोरा अदो असां सां गॾु गॾु हुयो मोहम्मद अनवर बलोच फ्राम झांगारा बाजारा। ऐं झांगारा बाजारा ॾिसण जी वॾी हिकिड़ी उमेदु आहे ऐं सिक आहे त यार इहो झांगारा बाजारा ॾिसिजे। इहे ॿ अलॻि अलॻि ॻोठ आहिनि, झांगारा अलॻि आहे, बाजारा अलॻि आहे। ऐं झांगारा बाजारा असां बचपन खां ॿुधायो आहे, झांगारा बाजारा बि का अहिड़ी शइ को बि न कंहिं पहाके वहाके में आहे। इहो अनवर खां कंहिं महिल पुछंदासीं त आहे अहिड़ी शइ का या न आहे, छो त मां झांगारा बाजारा मूं बचपन में ॿुधो आहे। ऐं माशाअल्लाह कलंदर जी नगरी आहे, सेवण जे पासे में ई ॻोठ आहिनि। मूंखे इहा पटी ॾाढी सुठी लॻंदी आहे, स्पेशली सेवण खां वठी दादूअ ताईं। इहो अंदराना जेको जाबलू जेका पटी आहे, खेरथर जेको पहाड़ वञे थो, सो ॾाढो सुहिणो आहे, ॾाढो ख़ूबसूरत आहे। ऐं जॾहिं सिजु लहंदो आहे त इन जा माना जेके पाछा हूंदा आहिनि एॾा ख़ूबसूरत लॻंदा आहिनि, कमाल लॻंदा आहिनि। सो छा कजे छा कजे। असांजी सिंध जी जेका सूंहुं आहे
उहा उन जहिड़ी पूरी दुनिया में किथे बि न आहे। माण्हू चवंदा आहिनि यार अमेरिका अहिड़ो, लंडन अहिड़ो, फलाणो अहिड़ो, टीरो अहिड़ो, पर सिंध धरतीअ जहिड़ी जेका सूंहं आहे न उहा किथे बि न आहे दुनिया में। अस्सलाम वालेकुम। हेलो राजा साहब, सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम साईं। साईं कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि मज़े में ख़ैर? सभु ख़ैर सभु ख़ैर। केरु पियो ॻाल्हाए? आदा इंस्पेक्टर गुलाम खान ख़ासि करी मातरी में पियो ॻाल्हायां राजा साहब। ख़ासि करे साहब ख़ुशि आहियो? चाक चङा भला? साईं अल्लाह जी महिरबानी, तव्हांजी दुआऊं, तव्हां ख़ुशि आहियो? मां बिल्कुलु ठीकु ठाक। घणनि थाड़नि ते तव्हां ऐसे छो रहिया? जी बाबा। घणनि थाड़नि ते ऐसे छो रहिया जॾहिं नौकिरीअ में हुया? बाबा घटि में घटि 15 साल। 15 थाणा? जी जी। अच्छा माशाल्लाह। उते ई पंहिंजे ॻोठ में या कि मुख़्तलिफ़ ज़िलनि में? न वो तो हैदराबाद में। हैदराबाद में? ज़बरदस्त 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 ज़बरदस्त। कीअं तव्हां सूबेदार कहिड़ा हुया? एस एच ओ कहिड़ा हुया? प्यार ॾींदा, माण्हुनि खे मोहबत ॾींदा या ॾाढो लठियूं वठियूं वणंदा? साईं सभु कुझु हिते कंदासीं। हा न हिकिड़ा हूंदे, हिकिड़नि जी तबियत वाइज़ हूंदी आहे न, हर माण्हू जी पंहिंजी पंहिंजी तबियत हूंदी आहे। हा न बिल्कुलु ईमानदारी सां कयोसीं नौकरी। चलो गुड ख़ुशि हुजो। महिरबानी साईं, महिरबानी। अल्हम्दुलिल्लाह। प्रोग्राम तव्हांजो ॾाढो भलो थो लॻे मूंखे। कुर्ब तो इन करे तव्हां वरी ॿियो सभु ख़ैर आहे? महिरबानी महिरबानी। कुझु ॿुधायो पंहिंजे आवाज़ अंदाज़ में, को कलाम शलाम ॿुधायो। हा साईं, हा मिड़ी कुझु न कुझु ॿुधाईंदा तव्हांखे। हा। जी रुठा ही रहन शल हुजन हयाती, रुठा ही रहन शल हुजन हयाती, भले पिया विड़न सोना, भले पिया विड़न ओ, भले पिया विड़न सोना, भले पिया विड़न, पर हुजन राजा में मण हयाती, रुठा ही रहन शल। वाह कयो छा कजे गानो वानो हलाईंदासीं छा साईं शाबाब। हलो जी ख़ूबसूरत गीत तरफ़ हलो, प्यारो आवाज़ प्यारो अंदाज़ आफ्ताब फतेह जो एंजॉय कंदा।
पथरिया याद भरिया उन खां सिवा हिकु पल न सरिया पल न सरिया वेड़े वई कंहिं डोरीअ वांगे भेरा दे बंबोरीअ वांगे हू अचे थी अचे थी जोड़ी हरा चकोरीअ वांगे भेरा दे बंबोरीअ वांगे हू अचे थी सजाए नेण निमाए सूह सजाए नेण निमाए रात जे तारन में हुआ लिकाए चाहो घुरे थी चोरी वांगे भेरा दे बंबोरी वांगे हू अचे थी जोड़ी हरा चकोरी वांगे भेरा दे बंबोरी वांगे हू अचे थी वेलकम जी वेलकम खुशामदीद भलीकार एक दफ़ो ॿीहर आवां सभिनी सॼणनि खे दिलि जी गहराइयुनि सां प्रोग्राम लाइव विथ राजा में भलीकार मोहबतूं प्यार ख़ुशियूं ऐं ख़ुशियुनि जे अहसास में आवां आहियो असां सां शामिलु छो त अहसास जी जंग आहे ॿियो का बि न आहे जंग अहसास जी आहे जेकॾहिं तव्हां वटि अहसास आहे त पोइ तव्हां दुनिया में तमामु मोतबर शख़्सियत थी सघो था जेकॾहिं तव्हां वटि अहसास आहे बाक़ी अहसास न आहे त पोइ माण्हू इंसान ई न आहे इहा बि हक़ीक़त आहे सो टेलीफोन नंबर स्क्रीन ते मौजूदु आहे तव्हां बि अहसासु कयो असांखे कॉल कयो मैसेज अव्हां जा फेसबुक जे पेज ते आहिनि उहे बि पढ़ूं था पर कॉल लाज़मी आहे सो टेलीफोन नंबर स्क्रीन ते मौजूदु आहे ऐं कोशिशि करे को सुठो सुठो गीत को यादि करे ईंदा कजो गानो ॿुधे तव्हांजे आवाज़ में ॿुधिजे फ़नकारनि जो आवाज़ त ॿुधंदा ई ॿुधंदा आहियूं पर तव्हां वरी पंहिंजे पर में त पाण बि हूंदव न साईं त चवंदा हूंदो त यार कंहिंखे ॿुधायूं असां को गीत त मां त ॾाढा ॻाईंदो आहियां घर बि ॿुधाईंदो आहियां पंहिंजे ऑफिस में बि ॿुधाईंदो आहियां शो में बि ॿुधाईंदो आहियां मां चवंदो आहियां मिड़ई को न को त ॿुधे सो तव्हां बि ॿुधाए सघो था असांखे को सुठो सुठो गीत पर तव्हां लाइव कॉल करे उन खां पोइ सो ख़ैर मोहबतूं प्यार ख़ुशियूं ऐं ख़ुशियुनि जे अहसास में अवां आहियो शामिलु ऐं हीउ प्रोग्राम आहे ई अहसासनि ते जुड़ियल ऐं मोहबतुनि ते जुड़ियल ख़ुशियुनि ते जुड़ियल ऐं तव्हांजी लाइव कॉल से जुड़ियल अस्सलाम वालेकुम सभु ख़ैर ज़ाहिर साईं तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो चाक चङा भला ए वन अलहमदुल्ला हा ॻोठ छॾे आयासीं सफ़ा ॻोठ वोठ हाणे पंहिंजो ई आहे हिते हा ॿियो सभु ख़ैर महिरबानी बिल्कुलु सेट आहे बिल्कुलु ठीकु आहे तव्हां ॿुधायो भला छा पिया कयो अॼु घर में कंहिंखे गाना ॿुधाईंदा आहियो हा मूंखे ॿुधाईंदा आहियो घर में केरु ॿुधे ई कोन चलो ॿुधायो छा था ॿुधायो अॼु प्यार मिल जाए कर जिंदगी के लिए हम न तरसे कभी फिर खुशी के लिए प्यार मिल जाए कर जिंदगी के लिए हम न तरसे कभी प्यार झूठा न हो प्यार कम ही सही साथ कोई तो कदम ही सही प्यार झूठा न हो प्यार कम ही सही साथ दे दो कोई दो
कदम ही सही जिंदगी के अंधेरों में जल जाए जो एक दिया है बहुत रोशनी के लिए हम न तरसे कभी फिर खुशी के लिए प्यार मिल जाए अगर जिंदगी के लिए हम न तरसे कभी। वाह वाह साईं वाह, वाह साईं वाह, ज़बरदस्त, थैंक यू ज़ाहिद भाई। असां सां गॾु भाई ज़ाहिद हमेशह असांखे ॾाढो सुठो सुहिणो गानो ॿुधाईंदो आहे, एवरग्रीन सदाबहार पाकिस्तानी गीत ॿुधाईंदो आहे। त अॼु असां बि तव्हांखे सुठो सुहिणो गीत ॿुधाईंदा। गाने ते हलो, कहिड़ो गानो आहे? हा सफ़ा माना ख़बर ई न पई, मां मुंहिंजो दिलि चयो त गानो ॿुधिजे अॼु। सो ॾाढो ज़बरदस्त गीत भई। नेक्स्ट जेको गानो आहे हीअ हसी ज़िंदगी ईअं गुज़री वई, ख्वाब हो या हवा का ख़बर न पई, इहो तव्हांखे ॿुधाईंदासीं। पर हुन खां पहिरियां कुझु कॉल्स वठी वठूं। छो त अॼु इमरान खे विहारियो आहे मूं पाण वटि। इमरान खे चयो तूं अॼु मूंसां गॾु हलंदे, जीअं मां 11 बजे शो ख़तमु कंदो ईंदो आहे, मेकअप वेकअप कयो, भाई में जाऊँ तो भाई आज नहीं जाएगा। तो भाई आज हमारे साथ बैठा हुआ है, सामने बैठा हुआ है और मैसेज कर रहा है किसी को कि राजा भाई ने आज हमें छोड़ा ही नहीं, ईअं ऊअं फलां टीर मटीर। इरफान बड़ई केॾी महिल जागे थो, कंहिं महिल सुम्हे थो। सो बड़ई टीम पाण वारी बि हले पई, मां सोचंदा आहिनि धिके ते सो पिया हलायूं। हा ईअं ईअं वरी हीअं करे हीअं कंदो अथव इरफान खे, वरी कुझु चयो न इरफान हीअं कंदो आहे। मुस्कुराहट जेका इरफान जी आहे इहा ₹1,00,000 जी आहे। हल राति हिकिड़ी ॻाल्हि कई, ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि कई, पर हाणे उहा तव्हांखे नथो ॿुधायां नाज़रीन, छो दोस्त पंहिंजो आहे। ऐं असांजो दोस्त आहे सिकंदर, हुनजो वरी भाउ बि आहे इरफान, त नंढड़ो भाउ आहे असांजो। ख़ालिद छा पिया चओ? हाल आहे, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, प्यारा माण्हू साईं, नूर अली चांग शाहपुर चाकर। नूर अली चांग शाहपुर चाकर मां वियो हलियो, उॾार थी वियो, बैलेंस ई न हुयुसि, फ़ोन ई कटिजी वियसि। छा कजे या कजे। शाहपुर चाकर मां हिकिड़ी असां शुरू में अदी ईंदी, डायरी अदी हूंदी हुई, अलाए नालो छा हुउसि, उहा ईंदी हुई। ऐं शाहपुर चाकर जा बि ॾाढा ज़बरदस्त कॉलर हुया, नवाब शाह जा बि हिकिड़ा कॉलर हुया, फुलनि जा, दरिया ख़ान जा जेके रेगुलर कॉलर हूंदा कॉल कंदा। हाणे वरी कॉलर चेंज थी वियो आहे, हिकिड़ो ॿ माण्हू पुराणा रहिया आहिनि वञी, बाक़ी त सभु नवां अची विया आहिनि। सो चवंदा आहिनि त कॾहिं हर वक़्तु हिकु जहिड़ो न हूंदो आहे, हर वक़्त जी हुकुमरानी हर अलॻि अलॻि हूंदी आहे। त हींअर जेकी कॉलर्स हलनि पिया मुख़्तलिफ़ चैनल से, उन्हनि जी हुकुमरानी आहे, ईअं बि आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अची वियो न चाचो, अची वियो चाचो, मजीद अची वियो। चाचा कहिड़ा हाल आहिनि? जो अल्हम्दुलिल्लाह, तव्हां ख़ुशि आहियो? ख़ैर 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 चाचा। तो वारो रिटायर ॿियो बि पुलिस वारो अची वियो अथई? हा इहो मूंखे ॾिसी अची वियो। तोखे ॾिसी अची वियो आहे, तुंहिंजे करे हा व्यूअर वधनि पिया असांजा। इहो इंस्पेक्टर ऐं वरी SII रिटायर थियल आहियां, तव्हां सम्झंदा SII छा आहे? ASI न SII सब इंस्पेक्टर न स्टेशन इन्वेस्टिगेशन इंचार्ज। उहा त पोस्टिंग हूंदी आहे न, फूल त 2 हूंदा आहिनि न तव्हांखे? हा त फूल 2 हुआ, हिकिड़ो हुयो पर आउं 2 फूलनि जाइ ते कमु कंदो। 2 फूल तव्हां ASI हुयो, असिस्टेंट सब इंस्पेक्टर हुयो, ऐं तव्हांखे वरी पोस्टिंग डबल ॾिनी आहे। इन्वेस्टिगेशन में हुई, असां इन्वेस्टिगेशन हले था 2002 में जो मुंहिंजो मुशरफ वज़ीर आंदा न, त हुन में घणियूं इन्वेस्टिगेशनूं कयव अॼु ताईं? जी सर, इन्वेस्टिगेशन्स घणियूं कयव? इन्वेस्टिगेशन तक़रीबन आउं 7 थाननि ते इन्वेस्टिगेशन इंचार्ज रहियो हुउसि, पर पछाड़े बेज़ार थी पोइ 52 में मूं रिटायरमेंट कई। 8 साल में नौकरी हुई। बेज़ार थी रिटायरमेंट वरितई? बेज़ार बिल्कुलु कयो फोन ते सका FIR मिले जांच जे लाइ। हा इन्वेस्टिगेशन कयूं त वरी फोन पिया कनि, भाई हिते कोन थींदो, जांच आउं पियो कयां ऐं आउं मेल ते जांच कंदुसि, तव्हां जेको पंहिंजी पोइ नाल में न थिया, ऑफिसर कुझु कोन हुया, त भाउ जो कमु नथो करे त भाउ हल जोक ॻाल्हि त किटी बंदर का बगान का मकिली छठो 6 महीना 4 महीना बोलते आखिर में DSP के लिखियो बाबा रिटायर कर। तो हाजी अजीम घोटरो जी बात खबर छो तो रिटायर थे, मुझे बाबा शंकर सॼी कहाणी ॿुधाईंदी हाणे। हा तो कुछ न्याणी बची फील्ड में मैट्रिक पास कयो, मुझे बाबा न्याणी के अॻियां थियणो आहे, हाणे बस नौकरी लाइ कई 52 काफ़ी आहे। सॼा सूर अॼु ॿुधाए छॾी ज़िंदगीअ जा। ख़ुदा ख़ुदा कयो तव्हांखे 2008 में रिटायर। चाचा जी जी अॼु सूर सभई ॿुधाए छॾी पंहिंजी नौकरीअ जा। बसि तव्हां चओ सूर ॿुधायो, सूर ॿुधाइण वेठा आहियो, सूर तव्हांखे ॿुधायो। सो बसि अॼु तव्हां ॿुधाइनि, सुभाणे उहो दोस्त तो वारो उहो बि ॿुधाईंदो सूर पंहिंजा। उहो भले ॿुधायो, असांखे ड्यूटी दौरान असां जेको सूर कोन असां ख़ुशी सां ड्यूटी कई ऐं छठनि ड्यूटी कई, कंहिं ऑफिसर खे असां लिफ्ट कोन कराई। हा हा DSP खे बि असां चवंदा पंहिंजो असां पंहिंजो कमु
हैंड राइटिंग असांजी आहे हते जांच माना सख़्तु ऑफिसर हुयो चाचो सख़्तु ऑफिसर चओ त लिख पढ़ ॼाणंदो हेड बॉय रहियो न हुनखे केसां पंहिंजा पाण ठाहींदो वाह उनकी ज़रूरत कान हूंदी पैसा घणा कमाई भला पैसा बि इहो घणा न कंहिं ग़रीब खे तंग कोन कंदा जेतिरो जंहिंमें उमेद हूंदी भई उन हिसाब सां माना कमाई माना उम्मीदुनि ते लथे न तूं बि पघार खां अलावा बि तूं उम्मीदुनि ते लथे हा हा बसि कुझु न कुझु पंहिंजो ख़र्च ॿार उहो बि पंहिंजो माना पंहिंजे घर में कोन आंदो पूरो खाइण पीअण हेॾां होॾां इहो हिन जा कुझु कंपनी वारा उहो हिसाब ॿुधाए थो हाणे त लाइव शो में हल सही आहे दुआनि में यादि चाचा हली हली बाबा माशाल्लाह हल चाचे बाबा चए थो वॾा ख़र्च कयासीं वाह चाचा वाह छा कजे हाणे त गाने ते हलो हल भई हीअ असीं ज़िंदगी ईअं गुज़री वई ख्वाब हो या हवा इरफान का ख़बर ई न पई इंजॉय कंदा वेलकम जी खुशा मदीद भली कार अगेन अवां सभिनी सॼणनि खे दिलि जी गहराइयुनि सां प्रोग्राम लाइव विथ राजा में अवांजो प्यार अवांजूं मोहबतूं अवांजो एहसास हिन महफ़िल में शामिल ऐं हू गानो ॿुधो हूंदव त राति थिए थी सूरज जाॻंदा त राति थींदी आहे त पंहिंजो ही शो जेको आहे थोरो असां इमरान में सोच रहा था ना ब्रेक में कि यार इसको भी छुट्टी दे दूँ नहीं आज 11 बजे तक ये बैठे इमरान अॼु वेठो आहे साम्हूं मुंहिंजे न मुंहिंजी दिलि थी चए अञा ही मुंहिंजो प्रोग्राम देरि ताईं हले अॼु हिनखे सज़ा में विहारियो ईंदो आहे मेकअप करे हलियो वेंदो आहे भाई सॼो प्रोग्राम आहे एंड में नालो थो हले तव्हां सभिनी जो तव्हां सभई वियो हा डायरेक्टर अलाए छो हिन जे मथां हथु हल्को रखियो आहे असांखे चए थो पूरो प्रोग्राम कर बाक़ी हीअ हिनखे छॾे वञ हा तो ख़ैर अॼु वाह जो हथु आयो आहे ज़बरदस्त कैमरा जे पोयां विहारियो अथऊं जीअं हेॾा होॾा चुरी बि न सघे सो टेलीफोन नंबर स्क्रीन ते मौजूदु आहे भाई तव्हां टेलीफोन करे सघो था कॉल करे सघो था मैसेज करे सघो था ऐं मैसेज में का सुठी सुठी शाइरी मोकिले सघो था हिकिड़ी कॉल वठूं अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम साईं मुंहिंजा केरु आहे कमरदीन जुने जो गिलत थार सरकर गोद मिठियो जुने जा कहिड़ा हाल आहिनि दादा जुने जो साहब ख़ुशि आहियो चाक चङा भला अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जा करमन दुआवन तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो महिरबानी तव्हांजे साम्हूं वेठा आहियूं ख़ुशि आहियूं तॾहिं त वेठा आहियूं वॾी महिरबानी तव्हांजो असां लाइव शो ॾिसंदा आहियूं जेके बि शो कंदा आहियूं तक़रीबन ॾिसंदा आहियूं अल्हम्दुलिल्लाह माना सुठे चाह सां असां सिंगल बि कम आहिनि ऐं राब्तो बि घटि थिए थो हीअं डायरेक्ट साहब जी वॾी महिरबानी जो असांजी पहिरीं कॉल खणे तक़रीबन 5-8 मिंट इहो माना होल्ड कराए तो असां राब्तो करायो हा महिरबानी दादा महिरबानी कुर्ब तव्हांजा कॉल आई तव्हांजी तव्हां को गानो ॿुधायो जल्दी गानो ॿुधाईंदा बिल्कुलु हा उदास लाश मुंहिंजे हिते अची बीठो आई हाणे छा चई थो त तूं सुठो आहीं आवाज़ घटि पियो अचे मामा कॉल ही डिस्कनेक्ट थी हेलो खैर उसने कहा मंजिल मुश्किल है हमने कहा चलो साथ चलते हैं उसने कहा मोहब्बत हो जाएगी हमने कहा चलो बात करते हैं उसने कहा तुम्हारा साथ क्या है हमने कहा मोहब्बत वफ़ा है उसने कहा वादा करो हमसे हमने कहा ज़िंदगी बेवफ़ा है उसने कहा छोड़ तो नहीं जाओगे हमने कहा मौत का पता नहीं वाह सी वाह ज़ुबैर अहमद जरवार फ्राम टंडो अलयार ज़ुबैर कहिड़ा हाल आहिनि ख़ुशि आहियो चाक चङा भला एडवोकेट अब्दुल राफ़े मेमुर साहब आहे चए थो मरंदी बि क़ौम आहे जीअंदी बि क़ौम आहे किरंदी बि क़ौम आहे उथंदी बि क़ौम आहे हिन भोए जा जियाला झूंझार पट दियूं संसार खे मञायो त सिंधी बि क़ौम आहे बिल्कुलु सिंधी क़ौम आहे साईं तव्हांखे कंहिं चयो सिंधी क़ौम आहे बिल्कुलु सिंधी क़ौम आहे ऐं संसार जी असांखे ज़रूरत बि न आहे मञे या न मञे सो थैंक यू अंसार खोसो महिरबानी अंसार ऐं अख्तर हुसैन बिरोई साहब लिखे थो त सलाम साईं राजा में डिश ज़्यादा हवा हुअण करे डिश ख़राबु थी आहे अॼु तमाशा ऐप अपलोड करे मोबाइल ते तव्हांजो प्रोग्राम ॾिसूं पिया बिल्कुलु मोबाइल फ़ोन ते तव्हां कीअं ॾिसंदो तमाशा ऐप आहे उनखे तव्हां अपलोड कयो पंहिंजे फ़ोन में ऐं उते तव्हां सिन टी वी लिखंदा त सिन टी वी ते उते तव्हां लाइव हलंदो ऐं तव्हां अॼु शाइरी मोकिली आहे त तोखे दिलि तां लाहिणु ॾुखी ॻाल्हि आहे तोखे दिलि तां लाहिणु ॾुखी ॻाल्हि आहे वरी ॿिए खे चाहिणु ॾुखी ॻाल्हि आहे तोसां दिलि जो सौदो मिठा मूं कयो आहे हाणे दिलि लॻाइणु ॾुखी ॻाल्हि आहे आहिनि तुंहिंजे मुंहिंजी मोहबत जा वेरी उन्हनि सां ॻाल्हाइणु ॾुखी ॻाल्हि आहे अख़्तर तुंहिंजे ख़ातिर दुनिया सां फिटायो
पंहिंजनि सां फिटाइण ॾुखी ॻाल्हि आहे। हाय हाय, थैंक यू। छा कजे, महिरबानियूं। मारूफ़ अली साहब आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम मारूफ़, थैंक यू वेरी मच। भाई कॉल वठो हिकिड़ी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। राजा साहब छा हाल आहिनि? सभु ख़ैर। केरु पियो ॻाल्हाए? शाद मोहम्मद सर। ताज मोहम्मद? शाद मोहम्मद सर। शाद कल तव्हांजे लाइव प्रोग्राम में सूरत ॿुधाई। हा ताज शाद मोहम्मद। छा हाल आहे शाद मोहम्मद? ख़ुशि आहियां? अल्लाह जो करम सर, ख़ुशि ठाहे माशाल्लाह। कहिड़े शहर मां पियो ॻाल्हाई? सर असां त राति बि कराची में ॻाल्हायोसीं, हाणे बि कराची में ॻाल्हायूं था। हाणे बि नाराज़ आहीं छा तूं? न सर, तव्हां सां तोखे लॻे थो को सवाल घणा तव्हांजो ले जो अॻे शो में हाणे माशाल्लाह चेंजिंग तव्हांजे शो में अची वई आहे। अच्छा, ॻाल्हाइण में, ख़ूबसूरती में, अंदाज़ तव्हां माना पंहिंजो चेंज कयो आहे। बसि वक़्त सां गॾु गॾु माण्हू खे चेंज थियणो पवंदो आहे न। मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए। अल्लाह ईअं ख़ुशी करे तव्हांजे ईअं मिज़ाज ईअं तबियत खे रखे त महिरबानी महिरबानी। छा तव्हां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो, छा कंदा आहियो तव्हां कराची में? सर मां पुलिस में कंदो आहियां, ड्यूटी कंदो आहियां। किथे पुलिस में? कराची में किथे? जिला कश्मीर में कंदा आहियूं। हिन टाइम असां मिनिस्टर जे बंगले ते आया आहियूं। अच्छा अच्छा, सिक्योरिटी में आहियो? जी सर। जी सर। चलो गुड गुड। भली कर। कहिड़े मिनिस्टर सां गॾु आहियो? जी सर, शहनवाज़ सर विजयाराणी साहब सां। विजयाराणी साहब सां? जी सर। चलो ज़बरदस्त ज़बरदस्त। चलो तव्हां भली कार था चऊं। कश्मीर वञो त कश्मीर वारनि खे असांजा सलाम चइजो, ठीकु आहे? वालेकुम सलाम। महिरबानी महिरबानी महिरबानी। छा कजे छा कजे छा कजे। अधु असां सां गॾु पुलिस वारो हुयो ऐं बिल्कुलु पुलिस वारनि जूं तमामु वॾियूं कुर्बानियूं आहिनि भई। ऐं पाकिस्तान में पुलिस जूं, असांजी लॉ इन्फोर्समेंट एजेंसीज़ जेके आहिनि उन जूं तमामु वॾियूं कुर्बानियूं। ऐं स्पेशली हाणे जेको अगस्त जो महीनो अचे पियो, त इहो अगस्त जो महीनो स्पेशली 4 तारीख़ 4 अगस्त हूंदो आहे, योम शोधा पुलिस जो मल्हायो वेंदो आहे पूरे पाकिस्तान में। ऐं उन सां गॾु गॾु 14 अगस्त वरी जेका आहे सो असांजी आज़ादी जो ॾींहुं आहे। पर हीअ जेका 14 अगस्त हाणे जेका हिन साल जेका ईंदी ऐं असां जेका सेलिब्रेट कंदासीं उहा कमाल हूंदी। आए हाय आए हाय। ऑपरेशन बुनियाद मरसूस बिल्कुलु असांजे पाड़े वारनि खे यादि हूंदो। इन जे करे हीअ 14 अगस्त भई असांजी आहे ऐं हिन 14 अगस्त ते कमाल थींदो। वाह वाह ज़बरदस्त। अलॻि हूंदी साईं इहे 14 अगस्त आज़ादी। सो ख़ैर, मोहबतूं प्यार ख़ुशियूं ऐं ख़ुशियूं जे अहसास में मां सभिनी खे शामिलु पियो रखां राति जो। ऐं राति जे हिन पहर में तव्हां लाइव कॉल कयो था, मैसेज कयो था, कचहरियूं कयो था। इहे तव्हांजूं मोहबतूं आहिनि, तव्हांजो प्यार आहे। इहो लाज़मी आहे तव्हां असांखे यादि रखंदा कयो। तव्हां यादि रखंदो त असां बि राति जो लाइव ज़िंदा रहंदासीं। अस्सलाम वालेकुम। जी हेलो अस्सलाम वालेकुम। जी तव्हांजी मां पुरानी कॉलर आहियां। तव्हांजो नालो छा आहे बेटा? अरूबा नालो आहे। अरूबा किथां थी ॻाल्हाए? मां मलीर मां। मलीर मां। अरूबा कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियां, चाक चङी भली? जी। चलो भली कार था चऊं अरूबा खे। मां तव्हांखे हिकिड़ो नात थी ॿुधायां। ॿुधायो ॿुधायो नात ॿुधायो पुट जी। तू कुजा मन कुजा, तू कुजा मन कुजा, तू अमीरे हरम मैं फकीरे अजम, तू अमीरे हरम मैं फकीरे अजम, तेरे गुण और ये लब मैं तलब ही तलब, तेरे गुण और ये लब मैं तलब ही तलब, तू अता ही अता, तू कुजा मन कुजा, तू कुजा मन कुजा, तू हकीकत है मैं सिर्फ एहसास हूँ, तू हकीकत है मैं सिर्फ एहसास हूँ, तू समंदर में भटकी हुई प्यास हूँ, तू समंदर में भटकी हुई प्यास हूँ, मेरा घर खाक पर और तेरी राह गुज़र, मेरा घर खाक पर और तेरी राह गुज़र, सिदरतुल मुंतहा, तू कुजा मन कुजा, तू कुजा मन कुजा। वाह पूरो ॿुधाई माशाल्लाह। राज है तुम तो देखोगे हैरान हो जाओगे, दिल से
माशाल्लाह। एहराम अनवर बांधे हुए, तू है एहराम अनवर बांधे हुए, मैं दरूदों की दस्तार बांधे हुए, मैं दरूदों की दस्तार बांधे हुए, काबा है इश्क तू मैं तेरे क्या रसूल, काबा है इश्क तू मैं तेरे क्या रसूल, तू असर में दुआ, तू कुजा मन कुजा, तू कुजा मन कुजा। थैंक यू बेटा, थैंक यू अरूबा, थैंक यू वेरी मच अरूबा। असांखे माशाल्लाह भाई ज़बरदस्त हिकिड़ी चवंदासीं त तारीफ़ ॿुधाई असांजे नबी साईं जी। तो ऐं हक़ीक़त आहे इहो फ़ारसी लफ़्ज़ आहे, तू कुजा मन कुजा, तूं काथे मां काथे। ऐं आहा आहा माशाल्लाह ज़बरदस्त अरूबा, थैंक यू वेरी मच। इहा हक़ीक़त आहे, ॿारनि खे इन तरीक़े सां शयुनि जूं सम्झणु हुजणु खपे, माण्हुनि खे ख़बर हुजणु खपे ॿारनि खे। ऐं काफ़ी जीअं असां नंढे हूंदे हूंदा हुआसीं त असां वटि शुरू में जेको पीरियड थींदो हुयो न, उहो क़ुर शरीफ़ पढ़ाईंदा हुया। ऐं उनखां पोइ वरी जेको आहे सो दुआ थींदी हुई, पोइ असांजो पढ़ाई जो स्कूल शुरू थींदो हुयो। इस्लामियात अरबिक तमामु घणो पढ़ायो वेंदो हुयो। हाणे बसि इंग्लिश वर्जन जे पोयां ई पइजी विया आहिनि, इंग्लिश 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 लॻो पियो आहे सॼो माहौल। तो ख़ैरु पाण मोहबतूं प्यार ख़ुशियूं ऐं ख़ुशियुनि जे अहसास में मां सभिनी खे शामिलु पियो रखां, छो त राति जो ई पहर आहे, हिन पहर में नंढड़ा ॿार बि ईंदा आहिनि, अॾड़ियूं बि असांजूं ईंदियूं आहिनि, भेनरूं बि ईंदियूं आहिनि, माइरूं बि ईंदियूं आहिनि, ऐं असांजा जेके नौजवान आहिनि उहे बि ईंदा आहिनि, बुज़ुर्ग बि ईंदा आहिनि, रिटायर माण्हू बि ईंदा आहिनि, सभु ईंदा आहिनि असांजे शो में। त तव्हांखे बि जेकॾहिं अचिणो आहे मुंहिंजी महफ़िल में त टेलीफोन नंबर स्क्रीन ते मौजूदु आहे, हिन नंबर खे तव्हां डायल कयो ऐं प्रोग्राम में शामिलु थी वञो। सो मोहबतूं प्यार ख़ुशियूं ऐं ख़ुशियुनि जे अहसास में तव्हां बि इन रेल में चढ़ी पओ। अस्सलाम वालेकुम। सलाम हक़ मौजूद महबूब साईं। बिस्मिल्लाह सुणा साईं, केरु आहे? फ़कीर मंज़ूर अली जमाली, हक़ मौजूद होटल शेरी स्टाफ तां सर। कहिड़ा हाल आहिनि जमाली साहब? ख़ुशि आहियो? चाक चङा भला? अल्हम्दुलिल्लाह राजा भाउ तूं ख़ुशि आहीं? तुंहिंजा कहिड़ा हाल आहिनि? चाक आहीं भाउ? मां बि ख़ुशि आहियां, मुंहिंजा हाल बि ख़ुशि आहिनि, ऐं सभु चाक चङा भला आहियूं। सदके वञा, ॾाढो प्यारो पियो लॻी अॼु साईं। महिरबानी, तव्हांजी नज़रुनि जो कमाल आहे सुणा साईं। साईं हिकु त तव्हांजो आवाज़ु भलो आहे, सूरत सीरत बि सुठी आहे, असांखे तमामु पसंदि आयो बाबा। महिरबानी, बसि इहो तव्हांजी मोहबतूं आहिनि, तव्हांजो प्यार आहे जो हलूं पिया अञा ताईं। अॼु फ़कीर साईं तव्हांजे लाइ हिकिड़ो कलाम, हिकिड़ो थल ऐं हिकिड़ी मिसरा यादि कईंदमि। प्लीज़ प्लीज़ ॿुधायो ॿुधायो। बिस्मिल्लाह। हा। मोट मोजा प्यारा, मोट मोजा प्यारा, मोट मोजा प्यारा, मोट मोजा प्यारा, तो लथ कंदे सोना साईं साल थिया थमकारा, मोट मोजा प्यारा, मोट मोजा प्यारा, मोट मोजा प्यारा, काहु दर्दन जी भला दिल रुबा कैखे दिया, दिल रुबा कैखे दिया, ना है कोई हाल महरम हाल मां कैसा कया, हाल मां कैसा कया, यूं खुशूं मुखा छॾाए वेस क्या थमकारा, मोट मोजा प्यारा, मोट मोजा प्यारा, मोट मोजा प्यारा, तो लथ कंदे सुना साईं साल थिया थमकारा, मोट मोजा प्यारा, मोट मोजा प्यारा, मोट मोजा प्यारा। महिरबानी साईं, सदा मौजूद, ख़ुशि हुजो, आबाद हुजो, थैंक यू वेरी मच। अदो असां सां गॾु गॾु भई पाण हिकिड़े गाने जी तरफ़ था हलूं, हिकिड़ो ख़ूबसूरत गीत था ॿुधूं, इन ट्रैक खे इंजॉय था कयूं, पोइ वरी वापसि था अचूं। तमामु प्यारो आवाज़ु, तमामु प्यारो अंदाज़ अवां सभिनी सॼणनि जे लाइ। ऐं गानो कहिड़ो आहे? हो मेरा चना जो आवाज़ु त बेवफ़ा सां दिलि लॻाए वेठासीं, ज़िंदगी पंहिंजी वञे।
हाँ ही तमन्ना जी आदत ॾिनी मोहब्बत जे बदले मोहब्बत ॾिनी हाँ ही तमन्ना जी आदत ॾिनी मोहब्बत जे बदले मोहब्बत ॾिनी आए हाय छा कजे कुछ नथा कयूं जी काफ़ी दोस्तनि माजिद अबड़ो गॾु आहे लाड़काणे खां माजिद कहिड़ा हाल आहिनि ख़ुशि आहियो चाक चङा भला माजिद खे भली कार थो चओ उन नंढड़ी बि आहे भई महाबूर या महानूर नालो महाबूर हूंदसि सो महाबूर खे बि वेलकम था कयूं नंढड़ी प्यारीअ खे महाबूर खे थैंक यू वेरी मच महाबूर ऐं हुन सां गॾु गॾु काफ़ी दोस्त आहिनि काफ़ी प्यारा आहिनि जेके हिन महफ़िल में आहिनि शामिलु छो त राति थिए थी सूर जागनि था ऐं सूरनि वारा माण्हू त ज़रूरु शामिलु हूंदा आहिनि पंहिंजे प्रोग्राम में जीअं अॼु इमरान खे सूर अची विया आहिनि मेकअप वारे असां जेके वाह जा सूर अची विया अथसि मज़ो अची वियो सो ख़ैर मोहबतूं विरहायूं पिया कुझु कॉल्स वठंदासीं पोइ मोकिलाईंदासीं तव्हां खां छो त प्रोग्राम जो वक़्तु हाणे तेज़ीअ सां पंहिंजी पुॼाणी दरबार वठूं था कॉल अस्सलाम वालेकुम साईं वालेकुम जी साईं केरु आहे साईं मां मीरा संत चांडियो थो ॻाल्हायां क्लिफ्टन खां बाबा कहिड़ा हाल आहिनि चांडियो साहिबु ख़ुशि आहियो चाक चङा भला बाबा साईं अलाह जा लख एहसान कुर्बान साईं तव्हां ॿुधायो बाबा सभु सेठ बाबा A1 फर्स्ट क्लास ज़बरदस्त छा कंदा आहियो चांडियो साहिबु पुराणे लोह जो स्क्रैप जो कमु कंदा आहियो कल्ह बि तव्हां ॿुधायो बिल्कुलु 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 कॾहिं खां कंदा आहियो इहो लोह जो कमु साईं तक़रीबन असांखे 5 साल आवाज़ु घटिजे पियो यार छा साहिबु हलो 5-6 सदियूं थी वयूं साल थी विया आहिनि छा अच्छा तव्हांजी आवाज़ु तव्हांजो न पियो हुजे सही तव्हांजी कॉल डिस्कनेक्ट थी वरी ॿीहर कॉल कजो का ॻाल्हि कान्हे का सो ख़ैर महबूब साईं असां सां गॾु चांडियो अदा असां सां गॾु हुयो फ्राम कराची ऐं थैंक यू दोस्तो तव्हांजूं मोहबतूं आहिनि प्यार आहे जो राति जे हिन पहर खे वधीक तव्हां सुहिणो बणाईंदा आहियो पंहिंजी कॉल सां पंहिंजे मैसेजिस सां सो तमामु दोस्तनि जा मैसेज बि आहिनि उन्हनि खे बि प्रोग्राम में शामिलु रखंदासीं छो त मैसेज लाज़मी कंदा कयो ख़बर हुजे त हा यार कॉल नथी लॻे पर मैसेज कंदा आहिनि माण्हू से अब्दुल राफ़े महिरबानी अलीगुल असां सां गॾु आहे जी अलीगुल खे भली का था चऊं अलीगुल चयो त मूंखां इहो नंढपण जो वक़्तु अञा नथो विसरे जॾहिं घड़ी त कंहिं वटि हूंदी हुई पर वक़्तु सभिनी वटि हूंदो हाय हाय वाह मुंहिंजा राणा वाह इहा हक़ीक़त आहे वक़्तु गुज़री वियो ख़बर ई न पई वफ़ा मीर ख़ान मुगेरी आहे लिखे थो त कंहिं पुछियो छा ॾिठो आहे तो प्यार में मूं चयो ॿियो चङो छा आहे संसार में हथ छूहे न प्रीत ॾोही न हथ छो ही न प्रीत ॾोही न केतिरो थी वएं तूं ईअं प्यार में ॾुखियो साईं ॾुखियो हलो जी अस्सलाम वालेकुम सलाम वालेकुम बेटा वालेकुम वदी फातिमा ख़ुशि आहे अल्लाह जो शुक्र आहे कीअं तबियत थई हाणे हा आहे सही आहे हाणे बहितर आहे हा हाणे बहितर आहे न तबियत काफ़ी हद ताईं न इलाही महिनत था कनि मुंहिंजे मथां न बिल्कुलु महिनत करणु खपेनि तव्हां सॼी ज़िंदगी तव्हां उन्हनि सां गॾु गुज़ारे महिनत करणु खपेनि सभई डॉक्टर बि फिजियोथेरेपी वारो डॉक्टर बि कनि पिया न बसि चवंदा आहिनि न दिलि वारो माण्हू ई महिनत करे त माण्हू ओके थी वेंदो आहे हा माशाअल्लाह खां मां सुभाणे कराची पई अचां वाह 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 चलो गुड मुंहिंजी भेण अचे पई न हा हा उमरो करे माशाअल्लाह माशाअल्लाह उनखे वठण था अचो हा वठण ईंदासीं चलो चलो मुबारकूं ॾिजो उन्हनि खे असांजे तरफ़ां बि ऐं दुआउनि में यादि कराइजो ठीकु आहे तुंहिंजो गानो ॿुधो ॿुधायो ॿुधायो हमें दिल को इन आँखों से झलक जाना भी आता है हमें दिल को इन आँखों से झलक जाना भी आता है तड़पना भी हमें आता है तड़पाना भी आता है इसी की याद में जो जिंदगी हमने गुजारी है हमें वो जिंदगी अपनी मोहब्बत से भी प्यारी है वो आए रूबरू हम दास्तां अपनी सुनाएंगे
कुछ अपना दिल जलाएंगे, कुछ उनको आजमाएंगे, सरे महफिल हमें तो शम्मा बन जाना भी आता है, हमें वाह से वाह, इन आँखों से झलक जाना भी आता है। वाह दी वाह, वाह दी वाह, छा कजे छा कजे छा कजे। ज़िंदगी ॾाढी ॾुखी आहे प्यारा, ऐं ज़िंदगी तॾहिं ॾुखी थींदी आहे जॾहिं तव्हां ॾुखियो कंदा आहियो ज़िंदगीअ खे सफ़ा आसान वठंदा कयो, ख़ुशी ख़ुशी गुज़ारींदा कयो, मोहबतूं विरहाईंदा कयो, प्यार विरहाईंदा कयो, ख़ुशियूं विरहाईंदा कयो, अहसास विरहाईंदा कयो। सो वेंदे वेंदे हिकिड़ो सुठो गानो तव्हांखे मां थो गुनगुनाए ॿुधायां, उन खां पाण मोकिलायूं था। उन खां पोइ ॾाढो मूंखे पसंदि आहे गानो इहो, हमेशह मां चवंदो आहियां पंहिंजे प्रोग्रामनि में। शाम जो दिलकश नज़ारो तूं ऐं मां, समुंड जूं छोलियूं किनारो तूं ऐं मां, हो समुंड जूं छोलियूं किनारो तूं ऐं मां, शाम जो दिलकश नज़ारो तूं ऐं मां, समुंड जूं छोलियूं किनारो तूं ऐं मां, हो समुंड जूं छोलियूं किनारो तूं ऐं मां, पहिरें प्यार जा मिठड़ी मिठड़ी हीर ॾखिण जी थधड़ी थधड़ी, प्यार वारो पंध प्यारो तूं ऐं मां, समुंड जूं छोलियूं किनारो तूं ऐं मां, हो समुंड जूं छोलियूं किनारो तूं ऐं मां। आखिरी कॉल प्रोग्राम में शामिल था कयूं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। केरु आहे? सायरा। हा सायरा। सायरा किथां? सायरा खोल हिनखे बि। बदीन खां। सायरा कहिड़ा हाल आहिनि? जी सायरा जा कहिड़ा हाल आहिनि? अल्लाह जो शुक्र आहे। तव्हां भा ठीकु आहियो? बिल्कुलु भेण, बिल्कुलु ठीकु ठाक, तव्हांजी दुआउनि सां तव्हांजे साम्हूं वेठो आहियां। माशाअल्लाह सही आहे। छा कंदी आहे मुंहिंजी भेण सायरा? हा मां पढ़ंदी आहियां। छा पढ़ंदी आहे मुंहिंजी भेण? स्कूल। स्कूल में ई पढ़बो आहे? कहिड़ो रेलवे स्टेशन ते पढ़बो आहे? पर कहिड़ी क्लास में पढ़ंदी आहे? क्लास में। हा 9th में। 9th में पढ़ंदी आहे। माशाअल्लाह माशाअल्लाह। चलो शो ॾिसंदा आहियो मुंहिंजो? जी जी रोज़ हलंदो ई कोन्हे मुंहिंजो शो। हफ़्ते में 2 रातियूं हलंदो आहे, ही 2 रातियूं ॿियो हलंदो आहे। जी जी माशाअल्लाह जाम तव्हां सुठा लॻंदा पिया आहियो। महिरबानी अदी, महिरबानी महिरबानी। थैंक यू। को कलाम को गानो मानो ॿुधाए भला। तुमखे वणी तो इहा ॻाल्हि दिया तोखे वणा मां ज़रूरी त नाहे हो। वाह वाह, थैंक यू अदी, थैंक यू। इहो ॾाढो ज़बरदस्त गीत आहे। तो पाण हाणे मोकिलायूं था भई, प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजे पुॼण ते पहुची चुको आहे। पाण वटि तव्हांजी इजाज़त इंशाल्लाह। ज़िंदगी क़िस्मती तबियत सां न त वरी तव्हां सां मुलाक़ात थींदी इंशाल्लाह नेक्स्ट वीक। तेसिताईं पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखिजो। ऐं वेंदे वेंदे ख़ूबसूरत गीत तव्हां सभिनी सॼणनि जे लाइ नाहिद अली जो आवाज़ ऐं अंदाज़ मूंखे दुआनि में यादि रखंदा। लव यू ऑल, गुड नाइट, टेक केयर, अल्लाह भाई। कितने
लाइव विथ राजा तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD।